अस्सलाम वालेकुम। डिप्राइव तालुकनि जे हवाले सां अॼु मूंखे ॻाल्हाइणो आहे। काफ़ी जेके टेस्ट पास कैंडिडेट्स आहिनि जंहिंजो तालुक़ु डिप्राइव तालुकनि सां आहे, उहे परेशान हाल पिया आहिनि ऐं अक्सर तव्हां मां या त मैसेज कंदा रहंदा आहिनि या कॉल वग़ैरह जे ज़रिए पंहिंजी परेशानी जो इज़हार कंदा रहंदा आहिनि। हाणे इन हवाले सां मां बहितर सम्झो त अॼु हिकिड़ो तव्हांखे तफ़सील सां हाल अहवालु ॾियां इन मसइले ते। ऐं जेको असां कराची वियासीं ऐं जेका असांजी मीटिंग थी साईं सरदार शाह साहिब सां या जेके कंसर्न जेके बि ऑफिशियल्स आहे उन हवाले सां अॼु मां तव्हांखे थोरो डिटेल ॿुधाईंदुमि। महिरबानी करे तव्हां गौर सां ॿुधंदा ऐं मुकमल ॿुधंदा। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं PhD ऐं JEST प्रोसेस अनफ्रीज़ करण जो जेको नोटिफिकेशन जारी थियो, उन नोटिफिकेशन जे अंदरि इहा ॻाल्हि मैंशन कई वई त डिप्राइव तालुका जेके बि आहिनि उते इहो प्रोसेस स्टार्ट न थींदो, छो त इहो मामिलो कोर्ट जे अंदरि आहे। हाणे इन नोटिफिकेशन खां बाद में ज़ाहिर आहे हिकु पासे त माना सिंध जा जेके ॿियनि ज़िलनि सां तालुक़ु रखंदड़ या तालुकनि सां तालुक़ु रखंदड़ जेके नौजवान आहे, उन्हनि में त ज़ाहिर आहे हिकिड़ी ख़ुशी जी लहर हुई। पर ॿिए पासे ते जेके डिप्राइव तालुकनि सां तालुक़ु रखंदड़ जेके असांजा नौजवान हुआ, भाइर भेनर, उहे फौरी तौर ते हिकु परेशान बि थी विया ऐं हुनजी जेका बेचैनी हुई उहा बि ॾिसण वटां हुई। ऐं तव्हां ऐं असां सभिनी ॾिठोसीं त सोशल मीडिया ते हर कंहिं आवाज़ बि उथारियो, फिज़िकली एहतिजाज बि कया। अच्छा, इन विच में काफ़ी कैंडिडेट्स मूंसां बि राब्तो कयो, पर हाणे उन वक़्त में मां काफ़ी दोस्तनि खे इहा ॻाल्हि करे चुको आहियां त उन टाइम ते मुंहिंजूं कुझु जेके से मसरूफ़ियात एतिरियूं हुयूं जो मां शायदि सही तरह सां उन्हनि खे रिस्पॉन्स न करे सघियमि। पर इन जो हरगिज़ इहो मतिलबु न हो त मां उन्हनि सां गॾु न आहियां। हिकिड़ी प्रोपेगेंडा हलाए वई पूरे सिंध जे अंदरि, जेके बि तालुका हुआ डिप्राइव वारा, उन्हनि जे नौजवाननि खे कंहिं ग़लति गाइड करे छॾियो त अरबाब आरी जो तव्हांखे सपोर्ट न कंदो इन मामले ते। हालांकि मां त हमेशह सपोर्ट कयो आहे, शुरूअ खां वठी सपोर्ट कयो आहे। असां अमली जदोजहद ते यकीन रखण वारा आहियूं। ऐं पोइ बाद में मां हिकिड़ो वॉइस बि कयो हुयो ऐं सभिनी खे इहा दिलजाए ॾिनी त बाबा मां तव्हां सां गॾु आहियां, असां ॻाल्हियुनि करण ते महदूद न आहियूं हूंदा, असां अमली जेको कमु आहे उन में पंहिंजो किरदारु अदा कंदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो त मां जॾहिं कराचीअ असांजो जॾहिं वञणु थियो, उस्तादनि जो हिकिड़ो इशू हुयो उन ते, त मां फौरी तौर ते सभिनी सां राब्तो कयो जेके बि डिप्राइव तालुकनि सां रखंदड़ जेके एक्टिव नौजवान आहिनि, उन्हनि खे मां इहा ॻाल्हि कई त असांजो वञणु थींदो कराचीअ। सो तव्हां अगरि असांखे जॉइन करणु चाहियो त मोस्ट वेलकम, अचो त हली इन्हनि सां ॻाल्हायूं था ऐं जेका बि पोज़ीशन आहे उहा हली इन्हनि सां क्लियर कयूं था। डिप्राइव तालुकनि सां तालुक़ु रखंदड़ कुझु कैंडिडेट्स हुते कराची पहुता, जंहिं ॾींहं ते असांजी माना हिकिड़ी मीटिंग हुई साईं सरदार शाह साहिब सां। ऐं मां उन्हनि खे इहा दिलजाए ॾिनी डिप्राइव वारनि खे त तव्हां अगरि असांजी अॼु मुलाक़ात थी वञे, छो त उते काफ़ी माना ईअं महसूसु पियो थिए MPAs MNAs ऐं सेनेटर आयल हुया त शायदि मतां न थी सघे। सो मां उन्हनि खे चयो त जेकॾहिं असांजी मुलाक़ात थी वई त बिल्कुलु असां ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हां दिलजाए रखो। उन खां बाद में जॾहिं असांजी मुलाक़ात जो टाइम अची वियो ऐं जॾहिं असां हुयासीं, मां इन्हनि सभिनी खे इहा ॻाल्हि कई त बाबा तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र रहो, तव्हांजी ॻाल्हि असां साईं सां कयूं था। पंहिंजा जेके हिकु अधु इशूज़ हुया असांजा टीचर्स जा, उहे डिस्कस करे बाद में मां साईंअ खे मां पाण ई इहा ॻाल्हि कई साईं सरदार शाह साहिब खे त सर, हे डिप्राइव तालुकनि सां तालुक़ु रखंदड़ नौजवान आहिनि, इहे इलाही उमेदूं खणी करे हिते आया आहिनि। ऐं असां उस्तादनि खे जॾहिं हिननि ॾिठो आहे त हिननि असांखे माना सपोर्ट लाइ चयो आहे ऐं असां हिननि सां गॾु बि आहियूं। सो तव्हांखे इहा गुज़ारिश आहे त हिन मामले खे तव्हां ॾिसो पाण पर्सनली। सो साईंअ मथां उते ई हिकदमि चयो त हीअ जेको आहे बिल्कुलु ई असां त हुकूमत, सिंध हुकूमत हिननि सां गॾु आहे, सिंध हुकूमत फेवर में आहे त डिप्राइव तालुकनि में प्रोसेस हले, स्टार्ट थिए। ऐं एतिरे हद ताईं हुन इहा ॻाल्हि कई त माना असां जेको आहे सो हर हद ताईं वेंदासीं। ऐं जेको डिप्राइव तालुकनि, छो त जंहिं ॾींहं ते असांजी मीटिंग हुई, ॿिए ॾींहं ते कोर्ट में जेका आहे सा हेयरिंग रखियल हुई। सो साईं इहा ॻाल्हि कई त मां जेके बि कंसर्न जेके ऑफिशियल्स आहिनि उन्हनि खे मां इहा ॻाल्हि करे छॾी आहे त तव्हां जेको आहे कोर्ट में वञी करे हुकूमत जो बयानियो पेश कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो त असां हिन जे हक़ में आहियूं, त जीअं असां हिते बि प्रोसेस स्टार्ट करे सघूं। उन खां बाद में असां जेके आहिनि से मां कैंडिडेट्स खे वठी करे HR डिपार्टमेंट जेको डायरेक्टर जनरल उते आहे, ऑफिस आहे, उते असां वियासीं त जीअं साईं किशोर कुमार साहिब सां मुलाक़ात कयूं ऐं इन केस जे बारे में डिस्कस कयूं जेको ॿिए ॾींहं ते लॻल हुयो त डिपार्टमेंट जी केतिरी तयारी आहे। बैड लक इहा हुई असांजी त उन टाइम ते साईं किशोर कुमार मौजूदु कोन हो, पर डिप्टी HR जेका हुई अधी शादाब सुमरो, उहा उते मौजूदु हुई। असां उन सां मुलाक़ात कईसीं, डिप्राइव वारा बि उते मौजूदु हुया ऐं उन असांखे इहा श्योरिटी ॾिनी, हिकिड़ी पक ॾिनी त बिल्कुलु तयारी मुकमल आहे। ऐं साईं किशोर कुमार खे ऐं असांजे डिपार्टमेंट खे इहे पूरियूं डायरेक्शन्स अची चुकियूं आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट जूं त तव्हां हिन खे उन में जेको आहे सो हाई कोर्ट में इन मामले खे उथारियो ऐं सुठो माना जेको आहे सो केस विढ़ो। सो
इहा ॻाल्हि हुई। उन खां बाद में असां हितां निकितासीं ऐं मां डिप्राई वारनि खे चयो त हाणे सुभाणे जेको तव्हांजो केस लॻल आहे इन जी तव्हां जेको आहे सो उते वञो ऐं मालिकी कयो। सो उन खां बाद में मूंखे डिप्राई वारनि चयो त साईं तव्हां जेको आहे न वापसि न वञो, ॻोठु न वञो। सो मां उन्हनि खे चयो त मां छो न वञा ॻोठु। उन्हनि चयो साईं तव्हां जेको आहे सो हूंदा हुआ साईं, दिलि वॾी थी वेंदी आहे, सुभाणे हेयरिंग रखियलु आहे, तव्हां अॼु कराचीअ में स्टे कयो। सो मां उन्हनि खे चयो त ठीकु आहे, भला मां तव्हांजे करे मूंखे त वञिणो आहे, पर हाणे मुंहिंजो ॿियो को कमु बि कोन्हे हिते कराचीअ में, जेकॾहिं तव्हां मूंखे एतिरो चओ था त मां उन्हनि खे चयो दादा मां ठीकु आहे, तव्हांजे करे सभिनी जे करे मां अॼु हिते कराचीअ में स्टे कयां थो। ॿिए ॾींहं ते जॾहिं कोर्ट जी हेयरिंग रखियलु हुई ॿिए ॾींहं ते, त उन ॾींहं ते मां बि कोर्ट पहुतमि, डिप्राई वारा बि जेके हुआ जेके नुमाइंदगी कनि पिया उहे बि उते पहुता। उते जॾहिं असां पहुतासीं त उन ॾींहं ते वरी हिकु ॿी बदकिस्मती इहा हुई त ईरान जो सदर आयल हो, उन हवाले सां सॼी कराची माना हिकिड़ो ॼण लॉकडाउन लॻो पियो, मुकमल ॼण बंदि लॻी पई ऐं हिकिड़ो अजीब माहौल लॻो पियो। त हाई कोर्ट में उहो केस हलियो ई कोन। हाणे जॾहिं केस ई न हलियो त उनखे डेट मिली वई 15 तारीख़ जी। त इहा जॾहिं शइ असां ॾिठीसीं त मां डिप्रायर ज़ाहिर परेशान थी विया, मायूस थी विया त साईं केस ई न हलियो। मां चयो त हाणे इन में त को असांजो अख़्तियार ई कोन थो हली सघे केस न हलण जे हवाले सां। ऐं इहा बेड लॻी चइजे त जंहिं ॾींहं ते केस लॻल आहे उन ॾींहं ते अहिड़ो को मसइलो थो थी वञे जंहिंखे ज़ाहिर आहे माना असां कुझु कोन था करे सघूं। सो उन खां बाद में मां हिननि खे इहा ॻाल्हि कई त तव्हां ऐं असां हाणे कोशिशि कयूं था, हलूं था हिते एडवोकेट जनरल ऑफिस में, छो त हाई कोर्ट खुलियल आहे, मे बी उहो उते मौजूदु हुजे त उन सां असां हाल अहिवाल कयूं केस जे बारे में ऐं उन खां पुछा कयूं त उनखे कहिड़ा डायरेक्शन्स मिलिया आहिनि। असां जेके आहिनि से मां हिननि खे वठी करे एडवोकेट जनरल ऑफिस में वियुमि ऐं उते जेके कंसर्नड जेके आहिनि, ॾिसो एडवोकेट जनरल त केस अची कोन विढ़ंदो आहे हर केस, जेके कंसर्नड असिस्टेंट एडवोकेट हूंदा आहिनि, एडिशनल एडवोकेट जनरल हूंदा आहिनि, उहे उन केस खे ॾिसंदा आहिनि, उन जा फाइल उन जे ऑफिस में मौजूदु हूंदा आहिनि। जंहिं ऑफिस में ही फाइल मौजूदु हुयो जंहिंमें डिप्राइव तालकनि जो बि मसइलो आहे या जेके ॿिया आहिनि कंसर्न जेके बि आहिनि, जिते तव्हांजा फाइल मुकमल हुया असां उन ऑफिस ताईं पहुतासीं ऐं असांजी इन हवाले सां असां ख़ुशकिस्मत हुयासीं त उते जेको आहे सो असिस्टेंट एडवोकेट जनरल मौजूदु हुयो जंहिं वटि हीउ सॼो रिकॉर्ड आहे। उन सां असांजी सॼी ॻाल्हि ॿोल थी ऐं उन सां गॾोगॾु उते एडिशनल एडवोकेट जनरल बि मौजूदु हुओ। इहा बि असांजी ख़ुशकिस्मती त असिस्टेंट सां गॾु एडिशनल एडवोकेट जनरल बि उते मौजूदु हुयो ऐं उहो बि इन केस खे ॾिसंदो आहे। उनखे ज़िम्मेवारी मिलियल आहे त इहो केस जेको आहे सो फाइट करे कोर्ट जे अंदरि। इहो ज़ाहिर आहे एडवोकेट जनरल जो उन्हनि खे डायरेक्शन्स आहिनि त इहे ॿ माण्हू जेके कंसर्नड हुया उहे असां सां मिली विया ऐं असां उन्हनि सां वॾे तफ़सील सां हाल अहिवाल कयो। मुंहिंजे ख़्याल में शायदि कलाक खां बि मथे असांजो उते टाइम गुज़रियो ऑफिस में। हर मामले खे ते हर पहलूअ ते असां खुलियल डिस्कशन कई उन्हनि सां त हाणे हिन मामले खे कीअं सॉर्ट आउट कजे, कीअं हल कजे। ऐं कुझु जेको आहे ॾिसो मां बि हिकिड़ो माना सीनियर टीचर आहियां हिन डिपार्टमेंट जो ऐं 2021 खां वठी जेको कुझु बि हलियो चलियो आहे मुंहिंजी हिन सॼनि मामलनि ते गिरफ़ बि आहे। सो हुननि मूंखां बि कुझु जेके आहिनि से सलाह मशवरा पुछा त तव्हांजे नज़र में हीअ शइ कीअं माना कहिड़े तरह सां हल करे सघिजे थी। जेको असांखे सम्झ में आयो असां पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते हुननि सां शेयर कयोसीं त हिन मामले मां इन तरह सां जिंदु छॾाए सघिजे थी ऐं हुननि बि पंहिंजूं जेके आहिनि से कुझु ॻाल्हियूं कयूं त अगरि हिन मामले खे हल करिणो आहे त उन ही ऑप्शन्स आहिनि, इन्हनि ऑप्शन्स ते कमु करे ऐं हल करे सघिजे थो। सो इहा काफ़ी टाइम असांजी डिस्कशन हलंदी रही। चवण जो मक़सदु इहो आहे त संजीदगी आहे ऐं हल करणु चाहिनि था। ऐं तव्हां मूंखे बि छॾियो जेके तव्हांजा हलिया दोस्त जेके जंहिंजो तालुक़ु डिप्राइव सां आहे उन्हनि पाण इहा शइ ॾिठी महसूसु कई त एडवोकेट जनरल जेको एडिशनल हुयो या असिस्टेंट एडवोकेट जनरल हुयो उहे बिल्कुलु इन मामले ते सीरियस आहे ऐं हू इहा ॻाल्हि करे रहिया त असांखे बिल्कुलु असांखे डायरेक्शन्स मिलियल आहिनि ऐं हीउ जेको मसइलो आहे असां हिनखे हल कराए वेंदासीं इंशाल्लाह। सो उमेदु इहा आहे त हीउ मामिलो जल्द खां जल्द हल थी वेंदो। जेकी बि डिप्राइव तालुक़नि सां तालुक़ु रखंदड़ मुंहिंजा नौजवान आहिनि PSC JEST तव्हां दिलिजाए रखो, अलाह साईं बहितर कंदो। ऐं शायदि उन ॾींहं ते जेकॾहिं केस हली वञे हा त साईं सरदार शाह साहिब जी त इहा बि डायरेक्शन हुई ऐं हुन इहा ॻाल्हि कई बि हुई उन ॾींहुं असां सां मीटिंग में त जेकॾहिं केस हले थो ऐं इन हेयरिंग में मसइलो हल नथो थिए त असां तकड़ी तारीख़ वठंदासीं। सो जल्दी तारीख़ त ज़ाहिर आहे उहो केस हलियो ई कोन त हुननि पंहिंजे हिसाब जी तारीख़ ॾेई छॾी आहे। हींअर मां डिप्राइव वारनि खे चयो आहे त तव्हां साईं सरदार शाह साहिब सां वञी मुलाक़ात कयो ऐं हू ईंदड़ हफ़्ते वेंदा बि सही
सो उन सां मुलाक़ात में इहा ॻाल्हि उनखे कयो त साईं तव्हां चयो हुयो त हफ़्ते खन जी तारीख़ मिलंदी, तारीख़ इलाही परे थी वई आहे, सो एडवोकेट जनरल जे थ्रू हिकिड़ी अर्जेंसीअ जी एप्लीकेशन दाख़िल करे इहा तारीख़ वेझी करायो त जीअं जेके नौजवान आहिनि उनजी बेचैनी बि ख़तमु थी सघे ऐं इन मां जिंद छुटी वञे, इन जेको बि मामिलो आहे कोर्ट में हियरिंग मां त थिए त इन ते को डिसीशन अची वञे त जेके अरिड़हनि तालुकनि सां या 20 तालुका जेके बि आहिनि डिप्राई वारा, उन्हनि जे घरनि में बि हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर अचे। मुंहिंजे पारां तव्हां दिलि जाए रखो, मां हमेशह अव्हां सां गॾु आहियां। जेकॾहिं विच में के पंहिंजो ज़ाती मसरूफ़ियात थी थियूं वञनि ऐं जंहिंजे करे मां अगरि घणो टाइम नथो ॾेई सघां त इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त मां को तव्हां सां गॾु न आहियां। मां तव्हां सां गॾु आहियां, पहिरियां बि गॾु हुयुमि, हाणे बि आहियां, अॻिते बि रहंदासीं इंशा अल्लाह ताला। इन मामले खे खणी हलंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ो मुंहिंजो पैगाम ॾाढो इहो बि आहे त जेसि ताईं इहो मसइलो हल थिए त तव्हां हर आचर ते पंहिंजे तालुके हेडक्वाटर में प्रोटेस्ट लाज़मी कंदा कयो, फिज़िकल प्रोटेस्ट। ऐं हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हुजे जंहिं ॾींहं ते तव्हां सोशल मीडिया ते भरपूर आवाज़ उथारियो। हूअं त तव्हांखे रोज़ानो आवाज़ उथारणु घुरिजे, पर जेको ट्रेंड असांजो हलंदो आहे उन में ज़रूरी आहे त हिकिड़ो टाइम मुक़ररु हुजे ऐं उन मुक़ररु टाइम ते तव्हां पंहिंजो आवाज़ु भरपूर नमूने उथारियो। इंशा अल्लाह ताला असां गॾु आहियूं तव्हां सां। तव्हां सां सभई ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हां सां शेयर करणियूं। वॾी महिरबानी।